काहिरा में वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी इंडोनेशिया के सदर प्राबू सुबियांतो सां मुलाकात। इक़्तिसादी ऐं वापारी लाॻापनि खे वधीक मुस्तहकम करण जी ज़रूरत ते ज़ोर। ॿिन्ही अॻवाननि तरफ़ां ॿितरफ़ी लाॻापनि खे बरक़रार रखण जे लाइ राब्ते में रहण ते इत्तिफ़ाक़। वज़ीर आज़म शहबाज शरीफ प्राबू सुबियांतो खे सदर जो उहिदो संभालण ते मुबारक ॾिनी। अमरीका पाकिस्तान जी बैलिस्टिक मिसाइल प्रोग्राम ते वधीक पाबंदियूं लॻाए छॾियूं। अमरीकी परॾेही खाते जे तर्जुमान मैथ्यू मिलर चयो आहे त चईन पाकिस्तानी इदारनि ते इल्ज़ाम आहे त उन्हनि पाकिस्तान जी बैलिस्टिक मिसाइल प्रोग्राम खे अॻिते वधाइण में मदद ॾिनी आहे। इन मदद में ख़ासि व्हीकल चेज़िस जी तयारी भी शामिल आहे, जेका बैलिस्टिक मिसाइलनि जी लॉन्चिंग लाइ इस्तेमाल कई वेंदी। तबाही पखड़ींदड़ हथियारनि ऐं उन जी पहुच जे ज़रियनि ते कार्रवाई कई वेंदी। पाकिस्तान अमरीका तरफ़ां बैलिस्टिक मिसाइल प्रोग्राम में मदद ॾियण जे इल्ज़ाम हेठि चइनि इदारनि ते पाबंदी वारे क़दम खे तासबानो करार ॾेई छॾियो। इदारनि ते पाबंदियूं लॻाइण जो अमरीकी फ़ैसिलो तासबानो आहे। पाकिस्तान जे स्ट्रेटेजिक सलाहियतुनि जो मक़सदु ॾखण एशिया में अमन ऐं इस्तिकाम खे बरक़रार रखणु आहे। पाबंदियुनि वारो अमरीकी फ़ैसिलो इम्तियाज़ी तर्ज़ अमल, इलाक़ाई ऐं आलमी सलामती लाइ ख़तरो आहे। अमरीकी क़दम अमन ऐं सलामती जे मक़सद खां मुंहुं मोड़णु आहे। पाकिस्तान जो स्ट्रेटेजिक प्रोग्राम मुक़दस ज़मानत आहे। परॾेही तर्जुमान ममता ज़हरा बलोच जो रद्दअमल। कराची जे इलाइक़े कटी पहाड़ी वेझो ट्रक ऐं कार में टक्कर, 2 ॼणा फौत, 1 ज़ख़्मी। हादसेबाज़ फौतनि जा लाश ऐं ज़ख़्मी अब्बासी शहीद अस्पताल मुंतक़िल। पाकिस्तान ऐं ॾखण अफ्रीका विच में ॿी वनडे मैच केप टाउन में थी रही आहे। मैच पाकिस्तानी वक़्त मूजिबि शाम 5 वॻे शुरू थींदी। 3 मैचुनि जी सीरीज़ में पाकिस्तान खे मेज़बान टीम ते 0 जी भेट में 1 मैच जी सरसी हासिल।